औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुरआन छा थो चई? सूरा नंबर 16 नहल आयत नंबर 98। पोइ जॾहिं क़ुरान पढ़ी तॾहिं शैतान मरदूद जे शर खां अल्लाह ताला जी पनाह तलब कंदो कर। सूरा नंबर 96 अलग आयत नंबर 1। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रब जे नाले सां पढ़। सूरा नंबर 55 रहमान आयत नंबर 1 ऐं 2। रहमान उहो आहे जंहिं क़ुरान सेखारियो। सूरा नंबर 6 अनाम आयत नंबर 19। ऐं ही क़ुरान मूं ॾांहुं इन्हीअ लाइ वही कयो वियो आहे त उन सां तव्हांखे ऐं जिन ताईं इहो क़ुरान पहुचे उन्हनि सभिनि खे ख़बरदार करियां। सूरत नंबर 47 मुहम्मद आयत नंबर 2। ऐं जेकी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो वियो आहे तंहिंखे मञियाऊं ऐं उहो संदन पालणहार तरफ़ां बरहक़ आहे। सूरत नंबर 2 बक़रा आयत नंबर 185। रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें क़ुरान नाज़िल कयो वियो जेको इंसाननि लाइ हिदायत आहे ऐं रहनुमाई ऐं हक़ ऐं बातिल खे जुदा करण लाइ रोशन दलील आहिनि। सूरत नंबर 2 बक़रा आयत नंबर 2। ही किताब आहे जंहिंमें को बि शक नाहे, जंहिंमें मुतक़िन याने डिॼंदड़नि लाइ हिदायत आहे। सूरत नंबर 7 अराफ़ 204। जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त उहो कन ॾेई ॿुधो ऐं ख़ामोश रहंदा करियो त मन अव्हां ते बाझ कई वञे। सूरत नंबर 17 बनी इसराईल आयत नंबर 9। बेशक ही क़ुरान उहो रस्तो ॾेखारे थो जेको बिल्कुलु सिधो आहे। सूरत नंबर 47 मुहम्मद आयत नंबर 24। छा उहे माण्हू क़ुरान में ग़ौर नथा कनि या उन्हनि जे दिलनि ते ताला लॻल आहिनि? सूरत नंबर 17 बनी इसराईल आयत नंबर 82। ऐं असीं क़ुरान मां उहो कुझु नाज़िल करियूं था जेको ईमान वारनि लाइ शफ़ा ऐं रहमत आहे। सूरत नंबर 12 यूसुफ आयत नंबर 2। बेशक असां हिन क़ुरान खे अरबीअ में नाज़िल कयो आहे त मन तव्हां उनखे सम्झो। सूरत नंबर 43 ज़ुख़्रुफ़ आयत नंबर 31। ऐं चयाऊं त ही क़ुरान हिननि ॿिन्ही ॻोठनि याने ताइफ़ ऐं मके वारनि जे कंहिं सरदार या वॾे माण्हूअ ते छो न नाज़िल कयो वियो? मोअज़िज़ सामीन, अल्लाह ताला क़ुरान पाक जे हिननि 13 आयतुनि में जेको मफ़हूम ऐं मैसेज बयानु कयो आहे उहो हिन रीति आहे त अल्लाह ताला पंहिंजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुरान सेखारियो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो क़ुरान पाक माण्हुनि खे सेखारियो। ऐं हाणे जंहिं माण्हूअ ताईं ही क़ुरान पहुतो आहे उहो ॿियनि माण्हुनि खे क़ुरान सेखारे। ही किताब हिदायत जे लाइ काफ़ी आहे। हाणे जॾहिं बि क़ुरान ॿुधायो वञे त तवजह सां कन ॾेई ॿुधो त ही किताब तव्हां जी रहनुमाई करे ऐं सिधे रस्ते ॾांहुं सॾे त जीअं तव्हां हिदायत याफ़्ता ऐं कामयाब व कामरान थियो।